मेहरान टीवी जे सरमान गुलाम नबी मोराई बेहतरीन कारकर्दगी ॾेखारण ते मेहरान टीवी जे मुख़्तलिफ़ रिपोर्टर्स के एवार्ड ॾिना आहिनि। मेहरान टीवी जे रिपोर्टर्स के एवार्ड ॾियण जी तक़रीब हैदराबाद जे नेरून कोर्ट में मुनक़द कई वई, जंहिंमें मेहरान टीवी जे सरमान गुलाम नबी मोराई, मेहरान टीवी जे डायरेक्टर न्यूज़ रऊफ़ चांडियो, रिपोर्टरनि ऐं ॿियनि शिरकत कई। मेहरान टीवी जे सरमान गुलाम नबी मोराई बेहतरीन कारकर्दगी ॾेखारण ते कराची जे चीफ रिपोर्टर कमर मेमन, सखर जे ब्यूरो चीफ फरीद सुमरो ऐं घोटकी जे रिपोर्टर एहसान कलवड़ के एवार्ड ॾिना। गुलाम नबी मोराई हैदराबाद जे रिपोर्टर मुदस्सर अब्बास, मेहर जे रिपोर्टर रियाज़ चांडियो, बदीन जे रिपोर्टर दीदार मल्हाई, मटियारी जे रिपोर्टर बाबू ख़ास खली खे एवार्डनि सां नवाज़ियो। तक़रीब दौरान सिजावल जे रिपोर्टर सुल्तान फारूकी, नवाबशाह जे रिपोर्टर मंजूर बुघियो, लालकानी जे रिपोर्टर अकरम शेख ऐं मलीर जे रिपोर्टर अली मोहम्मद गबोल खे एवार्ड ॾिना। गुलाम नबी मोराई जेकमाबाद जे रिपोर्टर अब्बास गुलमस्तोई, गंबर जे रिपोर्टर बादशाह भंड ऐं ठुल जे रिपोर्टर मुख्तियार ढोल खे बि बेहतरीन रिपोर्टर जा एवार्ड ॾिना विया आहिनि।